जदी तारीफ में फरमाया वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। और रहमत वाले नबी ते कलमे पढ़ने वालों हबीब किबरिया जी रहमत शाह बयान किया जो पंजन साथ शफकत और दुश्मनन सा भी प्यार पान इमामुल अंबिया रस्ते सा वजन हलदे हलदे कड़े वण के दिठो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे थकावट जे करे पान करीम पंजी तलवार मुबारक लाहे वण ते टंगी पान संजन हेठो वण जे सुमी पिया। गर्मी जी मौसम हुई एको यहूदी रस्ते को लंघियो हुजूर संगे अकेलो सुतल ॾिठई दिल में सोचे वाह जो नऊज़ बिल्लाह शिकार मिली वियो अज मोहम्मद करीम के कत्ल करे छड़ी न तो कलमे वारो असांजे नबी जे वार वार जो मुहाफ़िज़ अल्लाह पाणा तलवार नबी संगी लाहे नबी संगे मथो सिधी करे हकल ॾेई चवे तो ओ मोहम्मद जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसां त तुंहिंजी तलवार खां मुंहिंजे हथनि मां तोखे केरु थो बचाए। पाक नबी इमामुल अंबिया जी अख खुली हुई अशद आंगुर मथे करे चवनि था अल्लाह 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 मां मोहम्मद के अल्लाह बचाई दो। काफर के हथन के रब सुकाए छड़ियो वञा नबी से आंगुर मुबारक हेठ न कई काफर जे हथन में तलवार छड़ाइजी वई उहा तलवार मिठे नबी खई। पाक नबी इमामुल अंबिया खड़ी हुई यहूदी ते सिधो करे हकल ॾेई फरमायो ओ यहूदी ॾिसां त मां मोहम्मद जी तलवार खां मुंहिंजे हथन में तोखे केरु थो बचाए। यहूदी वडो अटकली हो वडो सियाड़ो हो नबी सजे पेरन में किरी पियो रोई करे जो तो सोना मां त तोजी वडी तारीफ बुधी तम वडी हाक बुधी तम संजन फरमाए केड़ी तारीफ बुधी थी जे मां इहो बुधो आ तो दुश्मनन के भी माफ करे छडीनो आ। संजन फरमाए तोखे छा खपे जैसे मुखे भी माफी खपे। नबी से फरमाए होए दुश्मन कत्ल जे इरादे से आए ही पर मां मोहम्मद तोखे माफ करे छडियो। सची बुधायो जे तहां सामो को जे आ छडे आ नथा गलायो चेबा तू मुझे सामो तलवार सिधी के मां तोखे किए छडी दूं औ मोहम्मद तुझे शान का सद के वना। साईं जन माफी जो ऐलान कियो काफर जी अखिन मां गोड़ा निकरी आया रोई करे चवे तो सोना जड़ो बुधंदो हम ओड़ो डिठो तो माई जल्दी कर कलमो पढ़ाए पंजन मुरीदन में शामिल कर चओ सुभान अल्लाह। कलमो पढ़ंदो वियो तो यकीनन जन्नती बणजी वियो। कलमे पढ़ण खां पोइ ईमान जे नज़रों सां मिठे नबीअ जे चेहरे जी ज़ियारत के सहाबी बणजी वियो चओ सुभान अल्लाह। के चवण वारे जो रऊफ भी वो रहीम भी वो करीम भी वो कलीम भी वो फलक पे अर्श मसीर भी वो ज़मीन पे शाह फकीर भी है उसी का फैज जहां में नमाज में अज़ान में तनवीर ही तनवीर है मुंह से जो निकले कलमा वो हक की तकरीर है। ये तो सोचती है दिल में दुनिया मुस्तफा को देख कर कैसा होगा वो मुसव्विर जिसकी ये तस्वीर है। दिसण वारा दिसी चवन था केडो न सोहणो आ जंहिंखे ठाहियो जंहिं कारीगर ठाहियो हूंदो वो ठाहिण वारो केडो न हसीन हूंदो। अल्लाह उन मिठे